नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त असस्टेंट कमिशनर मोरो अहसान Allah पठाण अवामी शिकायतन जो नोटिस वठंदे मोरो शहर जे मेन रोड ते खुलियल खाॼरे तेल वेकिरो कंदड़ वसीम आराई जी दुकान ते छापो हयो। दुकान जो मालिक रश जो फ़ाइदो वठंदे फरार थी वियो, जॾहिं त संदसि दुकान में खाॼरे वारे तेल सैंपल तौर खणी चकास लाइ लेबोरेटरी ॾांहुं मोकिलियो वियो ऐं दुकान खे सील करे छॾियो। इन सिलसिले में असस्टेंट कमिशनर मोरो अहसान Allah पठाण ॿुधायो त अवामी शिकायतन ऐं सोशल मीडिया ते खुलियल खाॼरे जे तेल बाबति शिकायतूं मिलियूं हुयूं त मोरो शहर में गैर मयारी खाॼरो तेल वेकिरो थी रहियो आहे, जंहिं ते मोरो पुलिस सां गॾु निशानदाही कयल मुज़ाकरा दुकान ते छापो हयो आहे, जंहिं मां गैर मयारी खाॼरे जो तेल हथु कयो आहे, जंहिं जो सैंपल चकास लाइ लेबोरेटरी ॾांहुं मोकिलियो वियो, जॾहिं त दुकान खे सील करे छॾियो। लेबोरेटरी जी रिपोर्ट अचण बाद वधीक कानूनी कार्रवाई कई वेंदी। दुकान मालिक रश जो फ़ाइदो वठंदे फरार थी वियो। संदसि ख़िलाफ़ अहिड़ी रिपोर्ट मोरो थाणे ते दाख़िल कराई वई आहे। हिन चयो आहे त मोरो में गैर मयारी शयुनि जे वेकिरे जूं तमामु घणियूं शिकायतूं आहिनि। जल्द गैर मयारी वेकिरो कंदड़ शयुनि जे मालिकनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।